बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे प्लेटफॉर्म तां असां मुतालबो कयो त असांखे DRA ॾियो, असांखे ग्रुप इंश्योरेंस ॾियो, असांजूं सैलरीज़ वधायो। पर सिंध गवर्नमेंट उहे त ॻाल्हियूं न मञियूं, उल्टो पेंशन रिफॉर्म्स जी मद में असांजो क़त्लेआम कयो वियो। हिकिड़ो नोटिफिकेशन कढी कम्यूटेशन ख़तमु कई वई, मंथली पेंशन ख़तमु कई वई। अॼु हज़ारे मुलाज़िम तव्हांजे साम्हूं मेल फीमेल आहिनि। पंहिंजूं पघारूं 400%, MPS जूं पघारूं 200%, क़ौमी असेंबली जे स्पीकर जी पघार 600%, सेनेट जे चेयरमैन जी पघार 600। असां मुलाज़िमनि जो मुआशी क़त्लेआम कॾहिं बि क़बूल न कंदासीं। हे असांजी जमापोची ख़तमु करणु वञी रहिया आहिनि। आख़िरी दम ताईं विढ़ंदासीं। अॼु हज़ारनि में, सुभाणे लखनि में। ऐं इन्हनि मिनिस्टर MPS MNS खे असांजी घिटियुनि घरनि में अचिणो आहे, वरी वोट लाइ यादि रखनि उहो ॾींहुं जे अॼु असां सां हीअ शर आहे त हिन लाइ जवाबी कार्रवाई थी सघे थी। सुभाणे अलायंस जो इजलास थींदो, उनखां पोइ फ़ैसिलो थींदो। आख़िरी दम ताईं विढ़ंदासीं जेसि ताईं मसइला हल न थींदा। थी सघे थो नेशनल हाईवे बंदि कयूं, बिलाल भुट्टे हाउस जे ॿाहिरां धरणो हणे, ऑफिसूं गैर मुना मदद ताईं बंदि कयूं। ऐं उनखां अलावा थी सघे थो गवर्नमेंट जे नारो हणूं त हीअ गवर्नमेंट वञे हली। इहे सभु ऑप्शन असां वटि मौजूदु आहिनि, लेकिन इहे स्टेप बाय स्टेप इस्तेमालु कंदासीं। गवर्नमेंट को बि कॉन्टेक्ट कोन कयो आहे। गवर्नमेंट हाली निंड पई आहे। गवर्नमेंट खे जाॻण लाइ त तयारु थियाऊं, जल्दी जाॻी वेंदी।